नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो लॻ मोराडी में माटर गोलो फाटण सबबि ॿ ॿारनि सबबि हिकु घर जा 4 भाती शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु समूरा घर भाती अछड़े थर जे नूरे वली ते वियल हुआ, जितां हिननि खे माटर गोलो मिलियो, जंहिंखे घर अंदरि हथोड़ा हणण सबबि हू अचानक फाटी पियो, जंहिंजे करे हिकु घर जा 4 भाती, जंहिंमें हिकु औरत तीजा ज़ाल भूरो 12 साला संदुस जी छोकिरी मौजो ऐं संदुस जो हिकु पुट 7 साला भोजो ऐं धनिया ज़ाल कृष्ण शदीद ज़ख़्मी थी पए। समूरनि घर जे भातियुनि खे खिपरो जे तालुका अस्पताल आंदो वियो, जॾहिं त डॉक्टरनि पारां समूरनि घर जे भातियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जॾहिं त अछड़े थर में काफ़ी भेरा फोर्सनि पारां उते फिटा कयल माटर गोला फाटण सबबि केतिरा ई माण्हू फौत थियण जा वाक़िया पिण पेश अची चुका आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।